इमामुल अंबिया साईं जन ते जो कुरान पाक नाज़िल थियो हे कुरान पाक अब कुरान पाक काॾों आयो अल्लाह जे तरफ़ खां नाज़िल थियो मुस्तफ़ा साईं ते इन कुरान पाक में लिखियल आहे अल्लाह साईं लिखी छॾियो छा आहे बोलन त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून हिन कुरान पाक जे लाइ अल्लाह साईं फरमाए थो त हिन कुरान खे असां नाज़िल कयो आहे वरी हिफ़ाज़त भी अल्लाह साईं फरमाए थो त असां कंदासीं अब हिन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिं खयो आहे है ना हिकिड़े दादा तूं हलियो अचु असांजे ज़िम्मे आहे हा न राति जी पारेदारी हिफ़ाज़त मां छॾे वञी सभु निंड कयो मां अकेलो इहा हिफ़ाज़त में अञा ख़तरो थी सघे थो जंहिंजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह खणे त ॻाल्हि ई ख़तम थी आहे न दुनिया कोशिश कई एडी कोशिश कयूं जो ताईं असांजे सम्झ खां मथे एडी दुश्मनन कोशिश कई तो कुरान पाक में रद्दो बदल कयूं पर न करे सघिया जीअं जो साईं जन ते कुरान पाक नाज़िल थियो जको मिन व अन ज़बर ज़ेर जे फ़र्क़ खां सवाइ उअं ई तव्हां असांजे मस्जिद में पियो आहे कुरान पाक जीअं मुस्तफ़ा ते नाज़िल थियो न ज़बर में फ़र्क़ु थियो न ज़ेर में फ़र्क़ु थियो न मद में न जज़म में न शद में उअं ई जीअं साईं जन ते नाज़िल थियो जीअं उन वक़्त में हुयो उअं ई कुरान पाक महफ़ूज़ अॼु ॾींहं ताईं आहे ऐं इहो बि ॿुधायां त ईअं ई कुरान पाक महफ़ूज़ क़यामत ताईं रहंदो इहा ॻाल्हि थोरो ज़हन सां ॿुधिजो हाणे अल्लाह जंहिंजी हिफ़ाज़त करे त उनखे चवंदा आहिनि त जंहिंजो रब तंहिंजो सभु उनखे लोॾो ई न आहे माना कुरान पाक में रद्दो बदल जी कंहिंखे ताक़त न आहे हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेसि ताईं अल्लाह जो कलाम ज़मीन ते हूंदो तेसि ताईं क़यामत न ईंदी अब फलाणो बुज़ुर्ग हूंदो ईअं न आहे फलाणो नबी सुहारो हूंदो ईअं न आहे हा न वली बुज़ुर्ग ख़ुदि नबी न ईअं न आहे साईं जन फरमायो त जेसि ताईं हीअ क़ुरान पाक ज़मीन ते हूंदो तेसि ताईं क़यामत न ईंदी माना क़ुरान पाक आहे त क़यामत न ईंदी पोइ क़ुरान पाक हिन ॿिनि पाठनि जे विच में आहे तॾहिं बि क़यामत न ईंदी क़ुरान पाक हीअं दीवार ते लिखी छॾियो जेसि ताईं इहा दीवार ते क़ुरान पाक लिखियल आहे तेसि ताईं क़यामत न ईंदी क़ुरान पाक कंहिंखे जीअं अॼु तव्हांजे हिन नंढड़े गुल खे अल्लाह ताला सीने में महफ़ूज़ करायो मां दावा सां चवां थो त जेसि ताईं हीअ ज़मीन ते आहे तेसि ताईं क़यामत न ईंदी जंहिंजे दिलि में क़ुरान पाक आहे जेसि ताईं इहो हाफ़िज़ ज़मीन जे तख़्ते ते आहे तेसि ताईं क़यामत न ईंदी पोइ हाफ़िज़ मामूली न आहिनि वरी अञा मौलवी त अञा वॾी शइ आहे हाफ़िज़नि जे लाइ ॿुधो अथव त 10 माण्हुनि जी शफ़ाअत कंदो मौलवीअ जे लाइ घणो ॿुधो अथव हा न केॾो फ़र्क़ु आहे पोइ तव्हां असांखे मौलवी हाफ़िज़ वणनि था अलाए नथा वणनि हा न साईं वणनि हा त पोइ घणा ॿार छॾियो आहे मदरसे में घणा आहिनि साईं मदरसे में ॿार साईं सलीम साहब ॾाढी ख़ुशी थी जिन माण्हुनि पंहिंजे बचनि खे हाणे थोरो अञा ॿी ॻाल्हि ॿुधायांव बसि हाणे मां छा कयां मूंखे बि देरि थी वई ॾाढी साईं जन फरमायो त महशर जो मैदान ईअं ओ नज़र खुटी वञे माण्हू पोइ साईं जन फरमायो त किन किन माण्हुनि जा कंध ॿिनि माण्हुनि खां मथे हूंदा हे मुंहिंजो कदु आहे न ॿिनि माण्हुनि खां किन किन माण्हुनि जा कंध मथे हूंदा अब विच में जो हीअं सभु हीअं जो बीहो वञे पोख सभु सलाह सभु संग हिकु जहिड़ा पर को संग वरी हीअं मथे हुजे त परे खां नज़र ईंदो त इहो मथे साईं जन फरमायो महशर में किन किन माण्हुनि जा कंध ॿियनि खां मथे हूंदा साईं जन फरमायो त उहे मुंहिंजे उम्मत जा मस्जिदनि जा बांगा हूंदा जिन मस्जिदनि में बांगूं चयूं नबी साईं फरमायो त महशर जे मैदान में इन्हनि बांगनि जा सिर कंध ॿियनि खां मथे हूंदा ॿियो साईं जन फरमायो त जंहिं जाइ ते अर्श जे पासे खां सवाइ ॿियो पाछो न हूंदो उन जाइ ते अल्लाह ताला हिकिड़नि माण्हुनि खे सोना ताज मथे ते ॾींदो सोना ताज उहे बि सोना ताज परे खां ॾेखारिबा उहो हुनजे मथे ते ताज थी हुन ते जे करे के कबूतर हूंदा आहिनि के अहिड़ा माना रंगारंगी हूंदा आहिनि परे खां नज़र ईंदो त हो ॿियो रंग हो ॿियो ईअं सॼे हुन में साईं जन फरमायो त उन्हनि ते ताज हूंदा माण्हू चवंदा त शायदि इहा का बुज़ुर्गनि जी का शहीदनि जी जमात आहे या चवंदा त नबियनि जी जमात आहे साईं जन फरमायो उन्हनि खे ॿुधायो वेंदो त इहा नबियनि शहीदनि जी जमात न आहे इहे महबूब मोहम्मद करीम जे उम्मत जा आम माण्हू आहिनि सही आम माण्हू फरमायो त जिन पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पाक जी तालीम ॾियारी अल्लाह ताला उन्हनि जो एज़ाज़ इहो कयो आहे जो महशर में उन्हनि ते ताज हूंदा पोइ उहो क़ौम जो कहिड़ो हुजे
तव्हां जंहिंखे ढिलो चओ तॾहिं बि उनजे अबे अम्मा ते ताज हूंदो जेकॾहिं भले क़ौम जो क़ौमूं सभु हिकु जहिड़ियूं क़ौम का भली ढिली कुझु कोन्हे सभु हिकु जहिड़ो क़ुर चयो आहे त इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम अलाह खे उहो वणंदो जेको अलाह जो वधीक ख़ौफ़ रखंदो जो उहो ख़ौफ़ जंहिंखे तव्हां कुझु नथा सम्झो उन जे दिलि में आहे जंहिंखे घणो कुझु सम्झो था उन में नाहे त अलाह वटि हुनजी अहमियत आहे हुनजी न आहे जंहिंखे तव्हां असां वॾो सम्झो साईं जन फरमायो त उन्हनि जे मथनि ते ताज हूंदा पोइ ॾसियो वेंदो त उहे माण्हू अथव जिन पंहिंजे बचनि खे क़ुर पाक पढ़ायो अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छल सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए पंहिंजे बचनि खे क़ुर पाक जी तालीम सां कुझु कोन्हे ॿियनि तालीमुनि में फिरी सिरी असांजो असुल मर्कज़ क़ुर आहे अरबीअ जहिड़ी का दुनिया में तालीम आहे ई कोन क़ुर जहिड़ो को किताब दुनिया में आहे ई कोन मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छल सम्झ अता फ़रमाए भला ॿियो न त एतिरो ॿारनि खे ज़रूरु पढ़ायो जो मोए खां पोइ ख़त्मो त चवे न कंहिं मुला जी त ज़रूरत न पए त फलाणे मौलवीअ खे वठी अचो त ख़त्मो अब मौलवीअ खे ख़त्मे में खाराईंदो देसी मुर्गी मखण माखी हे हो हा न 7 ताम मौलवीअ बि चई छॾिया अथव त 7 तामनि खां सवाइ तव्हांजो पीउ न छुटंदो 7 ताम खारायो मौलवीअ खे त पोइ क़बर में छुटंदो ख़ैर इहो बि सही आहे जो मौलवी वीचारे जो त पेट भरिजे हूअं त तव्हां ॾियो सलाह न ॾियो ॻाल्हि सम्झ में अचे थी एतिरो त पढ़ायो बचनि खे जो मोए खां पोइ सुभाणे केरु ख़त्मो त चवे हज़रत से मौलाना अब्दुल गफूर हैदरी अल्लाह ताला उन्हनि जी उमिरि इज़त में बरकत फरमायूं त पुराणे वक़्त में हिकिड़ो हमराहो वॾो असेंबलीअ में मेंबर वॾो चई उन जे जेकॾहिं छड़ो डिग्रियुनि खे ॻणींदासीं त अलाए केॾियूं डिग्रियूं अथसि अलाए केॾनि मुल्कनि जी वॾनि वॾनि कॉलेजुनि जूं डिग्रियूं अथसि पर आहे बि मुस्लमान ॾुख इहो आहे त कुल्हो वला पढ़णु नथो अचे हा न कुल्हो वला पढ़णु नथो अचे त पोइ काॾे वञूं मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छल मरण खां अॻु असांखे सम्झ था फरमाए हे इदारा के मामूली न आहिनि ॾसियो मां त जेके क़ुर जा हाफ़िज़ थींदा वेंदा जेसि ताईं हाफ़िज़ क़ुर जो ज़मीन ते आहे तेसि ताईं क़यामत न ईंदी ॻाल्हि सम्झ में अचे एॾे मक़ाम वारा आहिनि हलो इहे ॾाढा छोकिरा तंग था करनि मदरसे जा तालिब साईं हे ॿेरनि जा कम लाहे छॾियूं हे ज़ैतूननि जा अंबनि जा कम लाहे छॾियूं पोइ इन जो मतिलबु छा आहे त इन्हनि खे तव्हां कढी छॾियो मदरसे मां तुंहिंजो पुट जो वञी करे ज़ैतूनो ॿेर खाई पटे अचे परावा त पोइ उनखे मारींदी जे उनखे बर्दाश्त करे थो त हे त बच्चा महिमान आहिनि अलाह जे रसूल जा हिननि जो त वधीक ख़्यालु कर न पोइ तूं पाण पैसनि सां वठी अचे हिननि खे सुबुह सुबुह जो नाश्ते में ॾेई वेंदो कर ज़ैतून बि हुजनि भाउ अंब बि हुजनि ॾेई वञ त न वेंदा ॻाल्हि सम्झ में अचे थी जे इन्हनि खां का ग़लती थी वई त तूं पंहिंजे बचनि ॾे ख़्यालु कर त मुंहिंजे पुट खां जो ग़लती थी वञे त पोइ मां इनखे केतिरो दड़को ॾींदुसि त हे त वरी हे बि सभु पंहिंजे अबे अम्मा जा प्यारा उहे चवंदा आहिनि न त भई कंहिं बादशाह चयो कांव खे त सभिनी खां जेको सुहिणो सुहिणो आहे को बि जानवर हुजे या जो उहो खणी आहे बचो को खणी आहे जेको सभिनी खां सुहिणो हुजे उहो खणी वञी पंहिंजो बचो खणी आयो कांव कारो पोइ चईसि हे मुंहिंजे नज़र में इहो ई सभिनी खां वधीक हसीन आहे जेकॾहिं असांजा बच्चा असांजे नज़र में हसीन आहिनि हे त वरी अलाह रसूल जा महिमान आहिनि हे त वधीक हसीन हुजणु खपनि जे हुननि सां मां कसु खावां थो त हिननि सां वधीक कसु खावां तॾहिं असांजी ईमानी तक़ाज़ा जी पूरी थींदी मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे हिननि इदारनि सां मदरसनि सां तालिबनि सां आलमनि सां प्यारु नसीब फरमाए मां शुरूआति कयां थो रब जे बाजारे नाले सां टाइम बि थिए थो नमाज़ न हूंदी नमाज़ न थी आहे हलो पढ़ी था वठो शुरूआति कयां थो रब जे नाले सां रब जे कुर्बन सां